नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदालूं। तालीम खपे, ताला न खपन। सिंध वासी तालीम इदारा अनजातल मुद्दे ताईं बंद रखण खिलाफ सरापा एहतजाज बणियल आहिनि। शागिर्द ऐं वालदेल हुकूमती फैसले खिलाफ रस्तनि ते निकिरी आया। मटियारी, ठरी, मीरवा, पनू, आकिल, दौड़, ॾरकी, कशमोर, कंडियारो ऐं वारिस ॾिनो, माची, सूदो मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहरा कया पिया वञनि। हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी स्कूल्स, कॉलेज ऐं यूनिवर्सिटीज़ बंद रखण खिलाफ नारेबाज़ी कई वई। सोशल मीडिया ते बि लगातार तैलीम इदारा बंद करण खिलाफ सख्त रद्द अमल अची रहियो आहे। ट्विटर ते सीओ एजुकेशन ऑफ सिंध टॉप ट्रेंड बणियल आहे। तैलीम इदारा बंद रखण वारो हुकूमती फैसलो तालीम दुश्मनी करार ॾिनो वियो आहे। सिंध सरकार खां SOP तहत तैलीम इदारा खोले ॿारनि जी तैलीम बचाइण जो मुतालबो कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।